ओम श्री गणेशाय नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। तव्हां सभिनी हरि भक्तन के नमस्ते। प्यारा भक्तों, ही कथा पाण गुरु कृपा से हासिल करे रहा आयूं। श्री गणपति सरस्वती जो दरे ध्यान करया थो मां भागवत महापुराण जो बयान, जैमें व्यासदेव ऐं सुखदेव जी कयो आहे श्री कृष्ण लीला जो गुणगान। सबई चो जय भागवतम महापुराण। प्यारा भक्तों, कल कथा में पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे चौथे स्कंद जे 7 अध्याय में ॾिठो हो त भगवान सदाशिव जी कृपा से दक्ष प्रजापति जो यज्ञ वेद मूजिब संपूर्ण थिए तो। सबई चो जय श्री कृष्णा। अज पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे चौथे स्कंद जो 8वां अध्याय शुरू करे रहा आयूं, जैं जो नालो आहे माता सतीअ जो हिमाचल वट माता पार्वती नाले सां जन्म वठण। श्री मैत्री रखेश्वर चयो त हे विदुर जी, हाणे मां सतीअ जी कथा तो ॿुधायां त कीअं हू ॿियो जन्म पार्वती नाले वठी महादेव जी के मिली हुई, सो तोखे ॿुधायां थो। प्यारा भक्तों, मैत्री रखेश्वर ॿुधाइनि था त माता सती तन त्याग करण वक़्तु महादेव जी जे चरणनि जो ध्यान पंहिंजे हृदय में रखी ही प्रण कयो हो त हाणे मुंहिंजो वरी जन्म थिए त मां शिवजीअ जी शेवा में रही हिकिड़ी साथ बि खेसि न छॾींदसि। जंहिं करे उन्हनि तन छॾण खां पोइ हिमाचल जे घर माता पार्वती नाले सां जन्म वरितो। हू जॾहिं वॾी थी तॾहिं हिमाचल पार्वती खां पुछियो त तुंहिंजो विहांउ कंहिं सां करियां। पार्वतीअ खे अॻूणे जन्म जो हाल यादि हुओ, तंहिं हिमाचल खे चयो त मुंहिंजो विहांउ महादेव जीअ सां करियो। तॾहिं हिमाचल चयो त महादेव जी सभिनी देवताउनि में वॾो आहे, सो मुंहिंजी कन्या खे कीअं क़बूल कंदो। तॾहिं पार्वती जवाब ॾिनो त मां सवाइ महादेव जीअ जे ॿिए कंहिं सां बि शादी न कंदसि। हिन मुंहिंजो पति थियणु क़बूलियो त चङो, न त मां जंगल में वञी तप करे पंहिंजो तन त्याग कंदसि। ईअं चई माता पार्वती भगवान सदाशिव खे पाइण वास्ते तप करणु शुरू कयो। हिकिड़े ॾींहुं नारद मुनि पार्वती जी प्रीत जी परीक्षा वठण जे वास्ते उते अची पुछियो त हे राजकुमारी, तूं हिन घने जंगल में कहिड़े इरादे सां तप करे पंहिंजो पाण खे ॾुख थी ॾीं। माता पार्वती देव ऋषि नारद खे परमेश्वर जो भक्त ॼाणी दंडवत करे चयो त हे मुनिनाथ, महादेव जीअ सां शादी करण वास्ते मां तप करियां थी। ही ॻाल्हि ॿुधी नारद मुनि चयसि त तूं का वॾी अज्ञानण ऐं मूर्ख आहीं। महादेव जी पंहिंजे बदन खे रख ऐं दूर लॻाए नांग ऐं वछू वेरे सीसनि जूं मालाऊं गले में विझी भूतनि पिशाचनि सां रहंदो आहे। उनखे त सभु माण्हू ॾिसी डिॼी भॼी वेंदा आहिनि, सो तूं उन सां विहांउ करणु छो थी चाहीं। इहा ॻाल्हि नारद मुनीअ जी ॿुधी माता पार्वती चयो त हू खणी केतिरनि बि अवगुणनि सां भरियल हुजे, मगर मुंहिंजो चित उन्हनि में लॻी वियो आहे। ही ॻाल्हि ॿुधी नारद मुनि चयसि त हे पार्वती, इंद्र ऐं गंधर्व, कुबेर, वरुण ऐं ॿियनि चङनि देवताउनि खे छो नथी पसंदि करीं। इहो ॿुधी माता पार्वती खिली चयसि त हे मुनिनाथ, मन त हिकिड़ो ई आहे, 2-4 त न आहिनि। सो ही मुंहिंजो मन शिवजीअ जे चरणनि में वञी लॻो आहे, सो उतां निकिरी नथो सघे जो ॿिए कंहिंजी तरफ़ लॻे। हाणे मुंहिंजी मुराद शिवजी पाण पूरी कंदो, ॿी मूंखे का बि घुर्ज कान्हे। ही ॻाल्हि ॿुधी नारद मुनि ॾाढे ख़ुशि थी चयो त हे पार्वती, तोखे महादेव जी ज़रूरु मिलंदो, तूं कंहिंजे बि चवण ऐं बरगलाइण ते न अचिज। जॾहिं नारद मुनि सची प्रीत पार्वतीअ जी ॾिठी तॾहिं उन वक़्तु ई शिवजी वटि वियो ऐं वञी पार्वतीअ जो मनोरथ ऐं प्रेम वर्णन कयो। महादेव जी जॾहिं ॿुधो त सती हिमाचल जे घर जन्म वठी मूं सां विहांउ करण लाइ तप पई करे, तॾहिं हिन जी प्रीत बि ॾाउणी थी वई ऐं हिमाचल खे वञी चयाईं त तूं पंहिंजी धीउ जो विहांउ मूं सां कर। हिमाचल इहा ॻाल्हि ॾाढी ख़ुशीअ सां मञी
ऐं जिते पार्वती तप वेठे कयो उते वञी उनखे बि ॿुधायईं त पार्वती बि उहा ॻाल्हि ॿुधी ॾाढो ख़ुशि थी। पोइ हिमाचल पार्वतीअ खे जंगल मां आणे रस्म रिवाज मूजिबि शिवजीअ सां विहांउ करायो ऐं केतिरा ई रतन जवाहरात वग़ैरह सामान ॾेज में ॾेई कन्या विदा कयईं। पार्वती तंहिं खां पोइ महादेव जी खां हिकिड़ी साथ बि अलॻि न थी उन्हनि जी शेवा में रहंदी आहे। सभई चयो जय श्री कृष्णा। श्रीमद् भागवत महापुराण साहिब चौथों स्कंद 8वां अध्याय संपूर्ण थियो। अध्याय 9 ध्रुव जो तप करण लाइ जंगल में वञणु। श्री मैत्री रखेश्वर चयो त हे विदुर जी, राजा स्वायंभूमन जी 3 छोकिरियुनि जो हाल मूं तोखे ॿुधायो। हाणे उन जे पुटनि जो हाल तोखे ॿुधायां थो, सो ॿुध। स्वायंभूमन खे 2 पुट उतानपाद ऐं प्रियव्रत हुआ। प्यारा भक्तों, प्रियव्रत जी संतान जी कथा 5 स्कंद में वर्णन थियल आहे। बाक़ी उतानपाद जे पुटनि जी कथा कुछ हिन तरह आहे त स्वायंभूमन जे तन त्याग करण खां पोइ संदसि पुटु उतानपाद गद्दीअ ते वेठो। जेकॾहिं को शंका करे त स्वायंभूमन खां पोइ प्रियव्रत गादीअ ते वेठो हो ऐं पोइ उतानपाद कीअं गादीअ ते वेठो, त प्यारा भक्तों उन जो जवाब ही आहे त प्रियव्रत राजा स्वायंभूमन जी ख़ासि गद्दीअ ते वेठो हो ऐं उतानपाद उन मुल्क जे ॿियनि शहरनि जो राजा थियो हो। उनखे 2 स्त्रियूं हुयूं जिन जा नाला सुनीत ऐं सुर्च हुआ। जिन मां वॾी राणीअ जे पुट जो नालो ध्रुव ऐं नंढी राणीअ जे पुट जो नालो उत्तम हो। राजा नंढी राणीअ ते वधीक मोहित हो, उन करे हू उन सां वधीक प्रीत रखंदो हो। हिकिड़े ॾींहुं राजा पंहिंजी नंढी राणीअ सां राज सिंघासन ते वेठो हो ऐं उत्तम खे पंहिंजी हिंज कच्छ में खणी प्यार पए कयईं त उन वक़्तु वॾी राणीअ जो पुटु ध्रुव जो 5 वरनि जो बालक हो, सो बि रांदि कंदो उते आयो ऐं बायाईं त मां बि राजा जी हिंज में पंहिंजे भाउ वांगुरु वियां। लेकिन राजा उतानपाद जेके ध्रुव जी माता सां घटि प्रीत हुअण करे ऐं नंढी राणीअ जी उते हाज़िर हुअण जे करे ध्रुव खे पाण वटि हिंज में न विहारियो। इहो ॾिसी नंढी राणी ध्रुव खे चयो त तो अॻे जन्म में तप ऐं सुमरन नारायण भॻवान जीअ जो कोन कयो आहे, उन करे तूं अभागण जे पेट मां पैदा थियो आहीं। पर जे तूं अॻूणे जन्म में तप करीं हा त मुंहिंजे पेट मां पैदा थी राजा जे हिंज में वेहण जे लाइक़ु थिए हा। तंहिं करे तुंहिंजो हिन जन्म में त राज सिंघासन ते वेहणु ॾाढो मुश्किल आहे। पर हाणे बि जेकॾहिं तूं वञी परमेश्वर जो भॼन ऐं सुमरन करीं, पोइ जॾहिं तुंहिंजो भाॻ रोशन थींदो तॾहिं मुंहिंजे पेट मां पैदा थी राजा जी हिंज में वेहिजां। छाकाणि त मां पटराणी आहियां ऐं सवाइ मुंहिंजे पुट जे ॿियो को बि राणीअ जो पुटु राजगद्दीअ ते वेही नथो सघे। सभई चयो जय श्री कृष्णा। श्रीमद् भागवत महापुराण साहिब चौथों स्कंद 9 अध्याय पहिरियों भाग संपूर्ण थियो। अगरि तव्हां सभिनी हरि भक्तनि खे हिन कथा मां लाभ हासिल थियो हुजे त कृपया हिन कथा खे ॿियनि हरि भक्तनि सां शेयर कजो त उन्हनि जो बि भलो थिए ऐं तव्हांजो बि भलो थिए। सभई चयो जय सिया राम। राधे राधे।